हेलो अस्सलाम वालेकुम। ओनली सिंध टीवी में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जे निशान ते क्लिक कयो जीअं जल्दी तव्हां वीडियो पहुची सघनि ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हेलो अस्सलामु अलैकुम। जीअं दोस्तो अॼु जो ट्रिक तव्हां जरा वॾो फ़ाइदोमंद आहे उन दोस्तनि लाइ जेके शौक़ु रखनि था पोस्ट ठाहिण लाइ ऐं फेसबुक पोस्ट जो या थंबनेल जो यूट्यूब जो या कंहिंजे सालगिरह जो पोस्ट ठाहियो था। तमामु हिकु तव्हां लाइ एप्लीकेशन लेके खणी आयो आहियां त तमामु तव्हांखे फ़ाइदो ॾींदो ऐं तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। जी हाँ दोस्तो, आऊं आहियां अमीन। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ओनली सिंध टीवी। ओनली सिंध टीवी मां सिर्फ़ु सिंधी वीडियो आणींदो आहियां ऐं इंटरनेट जे दुनिया जे बारे में ऐं के चवां खोड़ सारा वेबसाइटूं ऐं एडिटिंग जा वीडियो ऐं ॿिया खोड़ सारा मिक्स वीडियो आणींदो आहियां। उन लाइ अगरि असांजे चैनल तव्हां आहियो नवां त लाज़िम सब्सक्राइब कयो ऐं के चवां हिन वीडियो खे लाइक लाज़िम कजो। जीअं दोस्त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी दोस्त पुछा कनि पिया त कीअं पोस्ट ठाहिजे फेसबुक ते थियो या यूट्यूब जो थंबनेल थियो ऐं असांखे अहिड़ो यानी सिंधी कीबोर्ड जो यानी सपोर्ट करे इहो एप्लीकेशन ॿुधायो। जी हाँ दोस्तो, अगरि हिकु हिकु खे अलॻि अलॻि ॿुधायां त मूंखे टाइम लॻी वञे। उन लाइ सभिनि दोस्तनि लाइ वीडियो ठाहियो अथमि ऐं इनशाला वीडियो खे अॻिते या पोइते न कजो, छो त हिकु ई तव्हांखां ट्रिक रहिजी वियो त तव्हांखे फ़ाइदो उहो न ॾींदो। जीअं दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका एप्लीकेशन जो नालो आहे लेखककार, इनशाला प्ले स्टोर में हूंदो। अगरि न हुजे तव्हां कमेंट में या मुंहिंजो व्हाट्सएप ते डायरेक्ट तव्हां हुनजो लिंक वठी सघो था। त तव्हांखे डिस्क्रिप्शन में न मिले, सम्झ में न अचे त तव्हां मुंहिंजे में कमेंट करे सघो था। उन खां पोइ अगरि तव्हां व्हाट्सएप नंबर आहे ऐं इन में चैनल बि ॾिनल आहे, उतां तव्हां मैसेज डायरेक्ट बि करे सघो था। जीअं दोस्तों असां एप्लीकेशन खे ओपन कंदासीं, मूं वटि ऑलरेडी पहिरियां डाउनलोड थियल आहे जंहिंजो नालो आहे लेखककार। लेखककार तमामु ख़ूबसूरत सिंधी कीबोर्ड खे सपोर्ट थो करे। एतिरो जो ख़ूबसूरत पोस्ट ठाहे थो, तव्हां पाण साम्हूं ॾिसी सघो था। असां लेखककार जे मथां क्लिक कंदासीं त लेखककार चए थो हिते को बि शइ लिखो तव्हां। असां लिखंदासीं अस्सलामु अलैकुम। अस्सलामु अलैकुम लिखियोसीं, इनखे थोरो वॾो कंदासीं। जेके टाइपिंग या राइटिंग आहे जेका डिज़ाइनूं आहिनि तमामु ख़ूबसूरत आहिनि। पहिरीं डिज़ाइन ॾिसी सघो था। अगरि हिन में कलर अची वञे, असां कलर जो चेंज कंदासीं। अगरि लाल कलर कंदासीं त ॾिस केॾो ख़ूबसूरत आहे। उन खां पोइ डिज़ाइन इलाही आहिनि असां वटि ऐं के चवां ख़ूबसूरत डिज़ाइनूं आहिनि। यानी बिल्कुलु यानी जेको सिंधी कीबोर्ड खे यानी जेके सिंधी जा वर्ड आहिनि बिल्कुलु इन्हनि खे फुल सपोर्ट थो करे। ॿिया तव्हां एप्लीकेशन डाउनलोड कंदव ऐं ॿिया एप्लीकेशन तव्हां पोस्ट को बि ठाहींदव, तव्हां सिंधी जेको कीबोर्ड आहे उनखे सपोर्ट न कंदो। उर्दू खे थी सघे करे, बाक़ी सिंधी खे एतिरो नथो करे जेको लेखककार करे थो। तमामु ख़ूबसूरत एप्लीकेशन। असां ॿिया डिज़ाइन इलाही आहिनि, तव्हांजे साम्हूं मां अॻिते पुठिते कंदो जेको तव्हांखे डिज़ाइन पसंदि अचे इहा तव्हांखे ख़बर पए। ऐं जो डिज़ाइनिंग बि इहो ख़ूबसूरत तमामु, त तव्हां का बि पोस्ट ठाहे सघो था। जो बैकग्राउंड पंहिंजो तस्वीर रखी सघो था या जेको थंबनेल आहे तव्हांजो यूट्यूब जो उहो रखी सघी पोइ हुनजे मथां लिखी सघो था। बिल्कुलु लेकिन लफ़्ज़ आहिनि क्लियर हूंदा आहिनि। जी हाँ दोस्तो, त इन में ॿिया बि ॾिसो तव्हांखे सभु ॾेखारींदुसि ऐं ॿिया खोड़ सारा हिन में डिज़ाइनूं आहिनि। उन खां अलावा इन में ॿियो ॾिसो था ज़बरदस्त, यानी अगरि तव्हां कंहिंखे सालगिरह जे मौक़े ते पोस्ट ठाहिणु चाहियो था या ॿिए तरीक़े सां जहिड़े बि यानी तव्हांखे पोस्ट ठाहिणो आहे फेसबुक जो या यूट्यूब चैनल जो या तव्हांखे व्हाट्सएप स्टेटस ठाहिणा आहिनि, तमामु यानी ख़ूबसूरत एप्लीकेशन आहे। सिर्फ़ु सिंधी कीबोर्ड लाइ, सिंधी ॿाहिरनि लाइ तमामु ज़बरदस्त। अगरि तव्हां उर्दू में टाइपिंग कयो था त उर्दू लाइ मां नथो चवां, अगरि हीअ बि सपोर्ट उर्दू करे थो पर एतिरो नथो जेतिरो सिंधी कीबोर्ड खे करे थो। उमेदु कयां थो वधीक तव्हां कमेंट पुछा करे सघो था। जो लिंक बि मां डिस्क्रिप्शन में ॾियां थो। इनशाला लेखककार इहा वाहिद एप्लीकेशन आहे सिंधी कीबोर्ड लाइ, तमामु ज़बरदस्त। उमेदु कयां थो तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि अचे त वीडियो लाइक कजो। अल्लाह हाफ़िज़। GSM।